हसनैन करीमैन जी सुन्नत आहे। इमाम हुसैन अलैहिस्सलाम, इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु ॾिठो त हिकिड़ो कुराड़ो आहे, वुज़ू सही नथो करे, उम्र जो वॾो आहे। इमाम आली मकाम तरबियत मुझे महबूब मुस्तफ़ा जी थियल आहे। मुसलमानो, इमाम आली मकाम उनखे ईअं न चयो त कुराड़ा तूं वुज़ू ग़लत थो करीं, पाण फरमायो कुराड़ा तुंहिंजी वॾड़ी उम्र आहे, तोखे अल्लाह ताला अकुल बि घणो ॾिनो आहे, ऐं उम्र में आहियां नंढो, मुंहिंजी दिलि थी चवे त मां वुज़ू कयां तो महबूबन जी सहाबा जी सोबत घणो टाइम कई आहे, मूं थोरो टाइम कई आहे, आउं वुज़ू कयां, पोइ जेका न कमी कोताही हुजे उहा मूंखे ॿुधाइजां त मां दुरुस्त करे छॾियां। वाह मुंहिंजा सुहिणा हुसैन, लजपाल हुसैन, तुंहिंजो महबूब जे दीन जे पहुचाइण जो अज़ीम तरीक़ो। इमाम आली मकाम दोस्त वुज़ू शुरू कयो, जेॾीमहिल मुंहिंजे दिलबर हुसैन सुहिणे वुज़ू करे बस कयो त पाण उन कुराड़े खां पुछऊं त झूनड़ा असांखे ॿुधाए जेका असां ग़लती कई हुजे वुज़ूअ में त दुरुस्त कयूं। इमाम हुसैन सुहिणे खे उन कुराड़े हथड़ा ॿधी चयो, मुंहिंजा सुहिणा दिलबर हुसैन, मुंहिंजे मदीने वारे घोट जा लाडला कुलड़नि जा सवार हुसैन, तव्हां त ग़लती कोन कई, पर मुंहिंजूं खोड़ ग़लतियूं हुयूं जेके हींअर मूं ॾिसी दुरुस्त करे छॾियूं। याने क़ुरान करीम जो हुकुम बि इहो अथव दोस्तो। दोस्त मूंखे चवंदा आहिनि त यार तूं थोरो सख़्तु कोन थो ॻाल्हाईं, मां चवंदो आहियां मुंहिंजो कमु जेको आहे न उहो प्यार में ई थी थो वञे त मां सख़्ती छो कयां। तव्हां पटीदर में अची ॾिसो मूं वटि, मुंहिंजे मस्जिद जे भर में वॾे इमाम बारगाह, मुंहिंजे मस्जिद जे भर में वॾो देवबंद जो मदरसो आहे, लेकिन तव्हां अचो, तव्हांखे केतिरा जुमे ते खानदान, केतिरा शिया हुया, केतिरा देवबंदी हुया, पंहिंजूं मसलकूं छॾे करे हिन फ़कीर सां गॾु अचे जुमो पढ़ंदा आहिनि ऐं रोई मस्जिद मां जुमे जो ख़ुतबो ॿुधी पोइ वेंदा आहिनि। मुंहिंजा दोस्त, मज़ो इन में आहे, जेको प्यार में मज़ो आहे उहो नफ़रत में मज़ो कोन्हे। त जेकॾहिं प्यार में कमु थिए थो त नफ़रत जो, हाणे हींअर इंशाअल्लाह जेको टाइम ॻाल्हाईंदुसि मां ऑपरेशन कंदुसि, बाक़ाइदे सां ऑपरेशन कंदुसि अक़ाइद जे लिहाज़ खां, लेकिन ज़ुबान सुहिणी हूंदी ऐं अल्लाह जो क़ुरान ऐं मुंहिंजे मुस्तफ़ा जो फरमान, ॿाहिरि न वेंदुसि इंशाअल्लाह ताला। इन करे मूं आयत करीमा ई उहा तिलावतूं कयूं, 3 आयतूं 2 आयतूं जेको तव्हां रोज़ निमाज़ में पढ़ंदो, तव्हांखे ख़बर त पवे त निमाज़ पढ़ूं त था पिया, पर घुरऊं छा था पिया। मुंहिंजा प्यारा दोस्तो, त मां अर्ज़ पे कयो त हिन महफ़िल जो आगाज़ छा सां थियो, चओ अल्लाह जे सुहिणे क़ुरान सां। अल्लाह जे क़ुरान सां आगाज़ थियो। जवाब ॾियो, जंहिं महफ़िल जी शुरूआत मुंहिंजे सुहिणे करीम रब जे सुहिणे क़ुरान करीम सां थींदी आहे, उते अल्लाह जी रहमत हूंदी आहे या कान हूंदी आहे। कहिड़े बि मसलक जो आहे, उन खां प्यार में इहो सवाल पुछ, अगरि जवाब न ॾे त पोइ मां रब जो क़ुरान थो पढ़ां, उनखे ॿुधाए मुंहिंजा मिठड़ा भाउ, मुंहिंजे करीम रब फरमायो, वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआन मा हुवा शिफ़ाअ व रहमतुल लिल मुमिनीन। मुझे अल्लाह सोने कुरान करीम में फरमायो आ, ही रब मार मुझो करीम रब फरमाए तो जेको मां कुरान नाज़िल कयो आ, ओहो कुरान शिफा भी आहे, ओहो कुरान रहमत भी आहे। इते थोड़ो बीज मुझा दोस्त, कुरान शिफा भी आ, कुरान रहमत भी आ। यानी जेको बीमार हुजे, जंहिंजी बीमारी दुनिया जे लिहाज खां
भले ला इलाज हुजे उहो रब जो क़ुरान ॿुधे मुंहिंजो रब उनखे शिफ़ा था करे छॾींदो। क़ुरान बीमारियुनि जो इलाज आहे। अल्लाह जो क़ुरान रहमत मुझे बेनियाज़ रब फरमायो। लेकिन अॻियां क़ुरान करीम जी आयत मूंखे मुकमिल करण दे। मुझे बेनियाज़ रब फरमायो क़ुरान रहमत भी आ, क़ुरान शिफ़ा भी आ, मगर कंहिंजे लाइ रहमतुल लिल मुमिनीन। मोमिनन जे लाइ क़ुरान शिफ़ा भी आ, मोमिनन जे लाइ क़ुरान रहमत भी आ। ये समझो गर्मीअ जून जुलाई जे पखर मां, गर्मीअ जे चोटीअ मां निकिरी एसीअ में अचे, ॿुधाए त शुक्रानो कंदो या नाशुक्री कंदो? ॻाल्हाईंदा अचो। शुक्रानो कंदो त मुंहिंजा बेनियाज़ रब तुंहिंजा लख एहसान। केॾी न ॿाहिरि गर्मी हुई, सुख जो साह खयो अथमि, पर जेको उस मां अची एसीअ में बि चवे त मज़ो कोन्हे, चइबो त मज़ो रब तुंहिंजे नसीब में ई कोन लिखियो आहे। अल्लाह जे क़ुरान करीम जी महफ़िल जंहिंमें रब थो चवे त शिफ़ा भी आ, रहमत भी आ, कंहिंजे लाइ मोमिनन जे लाइ क़ुरान जी अधु आयत अधु अञा ॿुध। वला यज़ीदु ज़ालिमीन इल्ला खसारा। जो अल्लाह तो फरमाए कुरान करीम में त कुरान मोमिनन जे लाइ शिफ़ा भी आ, कुरान मोमिनन जे लाइ रहमत भी आ। मगर हा कुरान बर्बादी आहे, कुरान खसारो आहे, कुरान तबाही कंदो आ, मगर कंहिंजी कंदो आ? जो ज़ालिमन जी कंदो आ। कीअं कंदो आ? अल्लाह जो कुरान जॾहिं तिलावत थींदी आ, ख़ुदा जी रहमत जो नुज़ूल थींदो आ, पोइ जेको रहमत खे ॾिसी भॼंदो आ उहो तबाह थी वेंदो आ। अल्लाह जो कुरान पियो पढ़ा, न कंहिंजो नालो, न कंहिंजो निशान, न कंहिं ते तनकीद, पर जे सच चए यार रुसे त रुसण दे, फणीअ ॾींदे वार खुसे त खुसण दे। मां ख़ालिस रब जो कुरान पढ़ंदो तो हलां, जेके ॻाल्हियूं तो कयां रिकॉर्ड कंदा वञो। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, पोइ सभु कंहिंखे ॿुधाए पुछो ए अल्लाह जा बाना कई त असां महफ़िल यारीअ जी आ, कई त महफ़िल मीलाद जी आ। हे अल्लाह जो कुरान ॿुध ऐं ॿुधाए त मीलाद यारीअ में वञण जाइज़ आ या नाजाइज़ आ? नंबर 1। नंबर 2, महफ़िल जो आगाज़ छा सां थियो? कुरान सां। कुरान त शिफ़ाई रहमत आहे, लेकिन अॼु ॿुध ॻोठ मोहम्मद उस्मान वारा, कुरान शिफ़ा भी, कुरान रहमत भी, लेकिन ज़मीन ते वेही करे, फर्श ते बीही करे अल्लाह जे कुरान करीम जी तिलावत कायनात जे अंदर सब खां पहिरियों करण वारो केरु आहे? जो मुंहिंजो महबूब मदीने जो घोट। रूए ज़मीन ते फर्श ते बीही करे अल्लाह जे सुहिणे कुरान जी तिलावत करण वारो केरु आहे? जो मदीने जो ताजदार आहे। मां तोखां पुछां, तिलावत करण वारो मदीने जो ताजदार आहे, उन सुहिणे कुरान करीम जे ॿुधण जा वारा केरु आहिनि? जो मुंहिंजे मुस्तफ़ा जा सहाबा केरु आहिनि? ॻाल्हि केरु आहिनि? आले रसूल सहाबा, सहाबा भी आहिनि, आले रसूल भी ॻाल्हाईंदो जो सहाबा भी आहिनि, आले रसूल भी आहिनि। पोइ मूंखे जवाब ॾे, रब जो कुरान पढ़णु मुंहिंजे मुस्तफ़ा जी सुन्नत आहे, मुंहिंजे रब जो कुरान ॿुधणु सहाबा जी सुन्नत आहे। पोइ जे सहाबा जी सुन्नत अदा करणु, मुझे सुने नबी जी सुन्नत अदा करण दो हुआ,
पो त सॼी ज़िंदगी इहो ॾोह चो कंदा रहंदासीं। तवज्जह कर मुस्लमान, हिकिड़े मिंट जे लाइ जेॾी महिल क़ुरान पढ़ण वारो क़ुरान पढ़े त दिल में इहो ख़्याल करे त मां जंहिं रब जे क़ुरान करीम जी तिलावत करे रहियो हां, इहा तिलावत करण मुंहिंजे महबूब जी सुन्नत आहे। तवज्जह कजा, इंतहाई क़ीमती नुस्ख़ो तोखे सजण साईं जो ग़ुलाम पियो ॿुधाए। जेॾी महिल तिलावत करण जे लाइ बीठो आहे, दिल में ख़्याल कई मां महबूब जी सुन्नत अदा थो कयां। बीठो ॻोठ उस्मान सोलंगीअ में आहे, छा मुंहिंजे मुस्तफ़ा करीम कोन फरमायो आहे? छा खोल हदीस जा किताब। फितने वारे दौर में खतरनाक दौर जेको हली रहियो आहे, अहिड़े दौर जे अंदर मां मुस्तफ़ा जी हिकिड़ी सुन्नत ज़िंदा करण वारे खे रब 100 शहीदन जो सवाब ॾींदो आहे। तसव्वुर कर मुंहिंजा दोस्त, बस रुगी ख़्याल पंहिंजो दुरुस्त कर, कुछ भी मामले में कोने, रुगी ख़्याल दुरुस्त कर। तिलावत करण वारो करे तसव्वुर करे त मां अल्लाह जो क़ुरान पढ़ी रहियो आहियां, सुन्नत मदीने वारे मीर जी अदा करे, सुन्नत पंहिंजे आका जी अदा करे रहियो आहियां। जेको ॿुधण वारो रब जो क़ुरान ॿुधी रहियो आहे, उहो तसव्वुर इहो करे क़ुरान पढ़जी रहियो आहे, असां ॿुधी करे सहाबा जी सुन्नत अदा करे रहिया आहियूं। ॿुधणो त आहे न, ॿुधी त रहिया आहियूं न। ओ मुस्लमान, ओ बासी न ॾे यार, ओ बासी न ॾे, ओ मुस्लमान गौर कयो, तसव्वुर कयो। हे ॻाल्हियूं नंढड़ियूं न आहिनि, मगर ख़ुदा सम्झण जी तौफ़ीक़ ॾे। सभु कुझु इरादे सां थींदो आहे। छा सां थींदो आहे? निमाज़ पढ़ी रहियो आहे, मगर दिल में इरादो आहे निमाज़ खे मञा कोन थो, मिड़ई गॾु पढ़ां थो पियो। निमाज़ थींदी? जवाब ॾींदो, चओ न निमाज़ थींदी? चओ त न थींदी। छो? दिल जेसिताईं न मञे, इरादो जेसिताईं न थिए, तेसिताईं ज़ाहिरी अमल मुनाफ़िक़त में शामिल थींदो आहे। मुनाफ़िक़ मुंहिंजे महबूब जे पोयां निमाज़ त पढ़ंदा हुया, दिल का न मञींदी हुई। अल्लाह क़ुरान करीम जी आयत न 2 आयतूं न, पूरी सूरतुल मुनाफ़िकून 28 पारे के खोले ॾिसो, रब पूरी सूरत मुनाफ़िकन लाइ नाज़िल करे। यानी मुंहिंजा दोस्त अज़ीज़, सॼो सिस्टम इरादे जो आहे। जेॾी महिल क़ुरान करीम जी महफ़िल ॿुधी, दिल में ख़्याल कर सहाबा जी सुन्नत अदा करे रहियो हां। जॾहिं तुंहिंजे दिल में इहो ख़्याल आयो त छा मुंहिंजो रब तोखे सवाब उहो ॾींदो या कोन ॾींदो? जवाब ॾे। इहो न आहे मां सहाबी न, सहाबा जी सुन्नत अदा करे रहियो हां, आले रसूल जी सुन्नत अदा करे रहियो हां। इते ई तोखे बिहारे हिकिड़ो अणखुट ईअं अहिड़ो हीरो मोती ॾेई थो वञे जो ॻोठ उस्मान सोलंगी वारा यादि कंदे। मुंहिंजे मदीने जे साईं फरमायो, कंहिं फरमायो? वरी ॻाल्हि आहे, मुंहिंजे मदीने जे साईं फरमायो कंहिंजे लाइ? पंहिंजे महबूब सहाबा जे लाइ। मुंहिंजे मदीने जे ताजदार फरमायो, असहाबी कन्नुजूम, मां मुस्तफ़ा जा सहाबी आसमान जा चमकदड़ तारा आहिनि। मुंहिंजा सहाबी ॻाल्हाए छा आहिनि? आसमान जा चमकदड़ सितारा। सितारनि खे ॾिसबो आहे, छा थींदो आहे तोखे सम्झ में न ईंदो। मां 1400 साल मुंहिंजे मुस्तफ़ा जेको फरमायो आहे उहो थो ॿुधाई त तोखे ख़बर पवे त हक़ छा आहे ऐं ना हक़ छा आहे। मुंहिंजे मदीने जे साईं पंहिंजे सहाबा जे लाइ फरमायो, असहाबी कन्नुजूम, मुंहिंजा सहाबा आसमान जा तारा। वरी मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा पंहिंजे आल जे लाइ छा फरमायो? आले रसूल लाइ छा फरमायो? मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा पंहिंजे अहल बैत लाइ छा फरमायो? हुज़ूर फरमायो, अहल बैती कमसल सफ़ीनत नूह,
नूह जिया सहाबी मुझा आसमान जा तारा ये मां मुस्तफा जो अहल बैत नूह अलैहिस्सलाम जे बेड़ी वांगुरा मुझा असहाब आसमान जा तारा मुझो अहल बैत नूह अलैहिस्सलाम वारी बेड़ी मौला ओ मुझा मौला तुझो महबूब केड़ो राज बुधाइण तो चाहे अल्लाह फरमाए तो मुझा बाना प्यार सा नजर कंदे राज समझ में अची वेंदे बेड़ी छाते हलंदी आ चो समुंड जे अंदर मुझे मुस्तफा गौर कजा रुगी इए कोन फरमायो त मुझो अहल बैती कमसल सफीनत इए न मुझे मुस्तफा फरमायो अहल बैती कमसल सफीनत नूह जे बेड़ी वांगुर मुझी अहल बैता याने नूह जी बेड़ी बुडण वारी नाहे रुगी बेड़ी हुजे त बुडी सके पई ट्रही सके पई टुटरी सके पई मुझे मदीने जे साईं फरमायो त न मां मुस्तफा जो अहल बैत आमन है खासुल खासा उन ओहो नूह अलैहिस्सलाम जे बेड़ी वांगुरा जेको उन बेड़ी में वेहंदो ओहो ही हली पार पहुंचदो मगर तवज्जह कर मगर बेड़ी जॾहिं समुंड में हलंदी आ छा में हलंदी आ बेड़ी समुंड में हलंदी आ त पो तरफन जी खबर कीअं पवे समुंड त चारई पासा हिक जहिड़ो हूंदो आ उत्तर काॾे आ ॾखिण काॾे आ ओलह काॾे आ ओभर काॾे आ क़ुर्बान वञा मदीने वारा ताजदार तुंहिंजे शान तां मुंहिंजे मुस्तफा फरमायो वेहो बेड़ीअ में ऐं तकियो वरी तारनि खे वेहो बेड़ीअ में तकियो वरी तारनि खे छो त सितारा तव्हांखे रस्तो ॿुधाईंदा बेड़ी तव्हांखे मंज़िल ते पहुचाईंदी सितारा तव्हांखे मंज़िल ॾेखारींदा हेॾे उलहंदो आहे हेॾे उभरंदो आहे हेॾे उत्तर आहे हेॾे ॾखिण सितारनि जे ज़रिए रस्तो मिलंदो आहे ऐं मंज़िल वरी बेड़ीअ जे ज़रिए मिलंदी आहे सितारा रस्तो ॾेखारींदा मंज़िल ते बेड़ी पहुचाईंदी आहे मुंहिंजे मुस्तफा ॿुधाइण चाहियो जेकॾहिं रुॻ सितारनि खां भटकी वियो अबू बकर उमर उस्मान अली सुणे मां कंहिं हिक जी बि दामन छॾे ॾिनव बेअदबी कयव भटकी वेंदव वञण चाहींदव सऊदी ठक वञी अमेरिका कंदव वञण चाहींदव अमेरिका ठक वञी इंडिया कंदव भटकी वेंदव जेकॾहिं सहाबा जी दामन छॾींदव त भटकी वेंदव पर जे आले रसूल जी दामन छॾींदव त ॿुॾी मरी वेंदव दलील सिधो सऊं न सही दलील सिधो सऊं सहाबा जी दामन छॾींदव त भटकी वेंदव रस्तो न मिलंदव हिकड़े पासे रुख कंदव टे पासे वेंदव पर जे आले रसूल जी दामन छॾींदव त ॿुॾी वेंदव हाणे थोड़ी रुॻी दुनिया ते नज़र फेराए ऐं पोइ ईमान जे सलामतीअ सां मूंखे जवाब ॾे त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उहे खुश नसीब केर आहिनि जिन जी निगाह अबू बकर उमर उस्मान अली हैदर तलहा ज़ुबैर जे फैज़ ते बि आहे ऐं बेड़ी उन्हनि जे हेठों मुंहिंजे दिलबर मदीने वारे मीर जे बचड़नि जी बि आहे यानी सहाबा सां बि प्यार आहे आले रसूल सां बि प्यार आहे उन्हनि जो हिते बि बेड़ो पार आहे त हुते बि बेड़ो पार आहे उहे केर आहिनि फ़ैसिलो तोखे करणो आहे दुनिया में ॾिसंदे के सहाबा जो नारो ज़रूर हणनि था मगर अहल बैत जो नालो ॿुधण सां ई तबीयत कुझु अजीब थी वञे पर के वरी माण्हू अहल बैत जो नालो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ त नारो हणनि था मगर सहाबा जो नालो ॿुधण सां तबीयत अजीब थी वञे पर मुंहिंजा दोस्त जेको सहाबा जो नालो ॿुधी तबीयत अजीब करे उहो भटकियल थई जेको आले रसूल जो नालो ॿुधी करे तबीयत ते बार महसूस करे उहो ॿुॾल थई अथई कोन खुश नसीब केर आहे जेको सहाबा तां बि क़ुर्बान थो वञे आले रसूल जे दामन में बि हथड़ा विझो
उहो केरा जो उहो सुन्नी महबूबे सुभानी जो गुलाम आ जेके मुझे करीम रब बई नेमतूं नसीब कयूं हन। अबू बकर जो शान चई दिल ठारींदा हो, सुने उमर फारूक जो शान चई दिल ठारींदा हो, उस्मान ज़िन्नुरैन जो शान चई दिल ठारींदा हो, अलीउल मुर्तज़ा शेर खुदा जो शान गाए दिल ठारींदा हो, हसनैन करीमैन जो शान गाए दिल ठारींदा हो, पीरन जो पीर मुहियद्दीन मीर मुझे मदीने वारे घोट जो बचड़े जो शान चई दिल ठारींदा हो। मुझा दोस्त अल्हम्दुलिल्लाह असा के पंहिंजे किस्मत ते नाज़ आ जो असा अहल बैत जे बेड़ीअ में भी सवार हो ऐं असांजी निगाह पंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे सहाबा न सितारनि ते भी आहे। इंशाअल्लाह ताला न असां तरफ़ खां भटकंदासीं न असांजी बेड़ी बुॾण वारी आहे, सिधी असांजी बेड़ी मदीने तैयब पहुचंदी, सिधो जन्नत में हलंदासीं। चओ इंशाअल्लाह। ॻाल्हि सम्झ में अचे वई? थोड़ो हाणे इन खां मथे हला त जॾहिं माण्हू महफ़िल में वेहे त तसव्वुर कहिड़ो करे, जंहिंजी ॻाल्हि हले उन जो तसव्वुर करे, मज़ो त पोइ आहे। महफिल में वेठो आ, कुरान हली रहियो, चवे मां पंहिंजे महबूब मुस्तफ़ा जी सुन्नत अदा करे रहियो आहियां, सहाबा जी सुन्नत कहिड़ी बि महफिल में हलंदो त रब जो कुरान आहे न अदा। दीन जे कहिड़ी में फिरको कहिड़ो बि हुजे, हींअर फिरकिन सिर कम आज़ाद हा, फिरकियूं या सिरकियूं कहिड़ियूं बि हुजनि, मगर असुल बेस छा आहे? अकीदो। लतीफ़ सरकार ॿुधाए छॾियो आहे के वेझड़ा बि दूर, के वेझड़ा बि दूर, अदा के दूर पे औडा सुपरी, के चढ़न न चित ते, के विसरन नमूर, जिया में गुंडी पूर तिया मोसी बणा सुपरी। ओ मुंहिंजा यार, न की निमाज़ुन जा सौदा, न की रोज़न जा सौदा, न की ज़कातन जा सौदा, न की हजन जा सौदा, ये सभई कम सौला हन, जेको ॾुखियो कम आ उहो दिल जो सौदो आ। सुभान अल्लाह। ज़ोर रुगीन हिते आ। अचो नमाज अल्हम्दुलिल्लाह नमाज पढ़ंदा भी आहियूं, पढ़ंदासीं भी, रोज़ा रखंदा आहियूं, रखंदासीं भी, चओ चओ इंशाअल्लाह ताला। ज़कात ॾींदा भी आहियूं, ॾींदासीं भी, हज कंदा भी आहियूं, कंदासीं भी इंशाअल्लाह ताला। लेकिन याद रखी छॾिजां, पंहिंजे दिल खे सम्झाइजां, ओ चरी दिल, न की रोज़न ते यकीन कजां, न की निमाज़ुन ते, न की ज़कातुन ते, न की हजन ते, छो त मालिक जो जेको सिफ़ता बेनियाज़ आ, हो अल्लाह समंदा, हो सभिनी खे टोड़ींदे देर कोन कंदो आ। नाज़ करणो अथई त हिक शइ ते नाज़ कजां, उहा कहिड़ी शइ आ? चो मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे प्यार ते नाज़ कजां। हाणे मां कुरान पढ़ंदो थो वञा, तूं ॿुधंदो वञ, न हिकिड़ी आयत न ॿ न टे न चार न पंज, पढ़ंदो थो वञा, तूं अल्लाह जो कुरान ॿुधंदो वञ। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, ॿुधाइण थो चाहियां, निमाज़ पढ़णु सवलो आ, निमाज़ बचाइण ॾाढी ॾुखी आ। निमाज़ पढ़णु सवलो कमु आ, निमाज़ बचाइण ॾुखियो कमु आ। निमाज़ त एतिरी सवली आ, एतिरी सवली आ, एतिरी सवली आ जो ज़कात न ॾियण वारो भी निमाज़ पढ़ंदो आ, हज न करण वारो भी निमाज़ पढ़ंदो आ। ओ मुंहिंजा दोस्त, हज फर्ज़ आ, निमाज़ पढ़े थो पियो, हज कोन थो करे, ज़कात फर्ज़ आ, ॾे कोन थो निमाज़। निमाज़ सवली आ, पढ़ण ॾाढी सवली आ, पर निमाज़ बचाइण ॾाढी ॾुखी आ। सजदो करण सवलो आ, सजदे खे सम्झण ऐं बचाइण ॾुखियो आ। हिकिड़े मिंट लाइ बीही रहां, तूं सोचींदो हूंदे हे सजण साईं जो फ़क़ीर छा थो चवे, निमाज़ सवली आ, बचाइण ॾुखी आ, इन जो मतिलब आ त निमाज़ ज़ाया भी थी वेंदी आ, हा थी वेंदी आ, हमदो सना ज़ाया थी वेंदी आ, थी वेंदी आ, सजदा ज़ाया थी वेंदा आहिनि, थी वेंदा आहिनि, कीअं थींदा आहिनि? मूंखां पुछो त मां ॿुधायां, पुछो मूंखां त कीअं थींदा?
नमाज पढ़ूं रोजा रखूं सजदा कयूं जाया थींदा हा थींदा कीअं थींदा ओ मुंहिंजा यार हिकड़ी निगाह जेकॾहिं मथे खणंदे अल्लाह हिकड़ो हुक्म कयो मुंहिंजी हमदो सना कयो 6 करोड़ साल फरिश्तन हमदो सना कई शैतान भी गॾु हुयो घणा साल 6 करोड़ साल शैतान हिकड़े हुक्म ते हमदो सना कई सजदा कई तस्बीहात पढ़ी जन्नत जो खजान ची रहो सभई लकब मिले से चंगो मुड़स भी रहो लेकिन मुझा दोस्त गौर कर हिकड़े सेकंड जे अंदर 6 करोड़ साल जी सजी इबादत जाया थी वियसि हिकड़े सेकंड जे अंदर तवज्जो कजो अज 2-3 ॻाल्हियूं अहम थो ॿुधायांव हिकड़े सेकंड जे अंदर 6 करोड़ साल जी इबादत ज़ाया थी वई वरी थोड़ो यू टर्न ॾेई मोटा पोइते कहदे हला सिधो हज़रत उमर ॾे थो हला कहदे थो हला गाला गाला कहदे थो हला सैयदना अमीर उमर जो रज़ियल्लाहु तआला अन्हु अञा मुसलमान को न थियो आ उम्र घणी अथसि 26 साल 25 साल या 26 लगभग घणी उम्र अथसि जवानी जो फू हुआ उमर बिन ख़त्ताब जो मशहूर ताकतवर दुनिया जॾहिं ॿुधण शुरू कयो त मदीने जे ताजदार मक्के पाक में ऐलाने नबूवत फरमायो आ जिया मुझा दोस्त कुफारो मुशरिकीन कोशिश कन त माण्हू घणा मुसलमान न थियन ये मुसलमान थींदा पिया वञन हिकड़ी ॻाल्हि तो ॿुधाई मुझा दोस्त अबू जहल 38 मुसलमान थी चुका हुया घणा था सिर्फ ये ॻाल्हियूं ॿुधो कम जूं ॻाल्हियूं अथव फकत 38 मुसलमान थी चुका हा तोखे असांखे छा आहे बचड़ो जाओ ओबासी न दे चाचा बचड़ो जाओ नालो रखी छॾीस अब्दुल रहमान बचड़ो जाओ मौलवी अज़ान ॾेई छॾी ॾाढियूं ख़ुशियूं बचड़े अल्लाह अल्लाह कयो घर में मिठाइयूं विरहाइजण शुरू थियूं बचड़े चयो ला इलाहा इल्लल्लाह घर में मिठाइयूं विरहाइजण शुरू थियूं बचड़े कलमो पढ़ियो पाड़े में मिठाइयूं विरहाइण शुरू थियूं बचड़े निमाज़ शुरू कई पाड़े में मिठाइयूं तो वटि त मिठाइयूं लेकिन उन ज़माने ॾे निहार जंहिं वक़्त में हिकिड़ो सजदो भी लिकी ॾियणो पवंदो हो ॾिसण कंहिंखे कोन ॾिनो वेंदो दीन जो कदर कर मुसलमान फकत 38 माण्हुनि ईमान आंदो अबू जहल खे कावड़ अचे वई उन दिल में सोचो असां सोचो त सुहिणे नबीअ खे वधण न ॾींदासीं हे 38 माण्हू मुसलमान थिया हेॾो पत्थर खईं छा कयईं पत्थर खई जेके चुंबू हुयूं दिल में ख्याल के जो घट न कंदुस मुझो मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गली में मिली विस मुझे मुस्तफा के जे पत्थर हण शुरू कई किथों जी गली जो मक्के जी गली काथों जी गली है मुसलमान मुझे महबूब जे जात दे निहाल उन अबू जहल मुझे मदीने जे साईं के पत्थर हया हबीबन जे जिस्म मुबारक मा जरा खून मुबारक वहण शुरू थियो हे कावड़ में अबू जहल हलियो वयो मुझो मदीने जो साईं सिद्धो हरम में आयो काबे जे हरम में आयो अल्लाह जे दरबार में सजदो कयो मुझो मुस्तफा सजदे में आ अबू जहल घर ने हलियो वयो पुठिया मुझा दोस्त केर तो अचे मुझे मुस्तफा करीम जो सगो चाचो हजरत अमीर हमजा रज़ियल्लाहु तआला अन्हु शिकार जो शौकीन शिकार करे मोटियो तारीख मक्के जी लिखे थी अमीर हमजा सुनो जॾहिं शिकार करे मोटंदो हो त पंहिंजे तलवार खे लहराईंदो ईंदो हो जे नौजवान ख़ुशी कंदो आहे ईअं ख़ुशी कंदो ईंदो आहे अॼु सुहिणे अमीर हमजा जे शिकार लॻो आहे तलवार खे लहराईंदो थो अचे ख़ुशीअ में ठेंग ॾींदो थो अचे जीअं मक्के जे गलीअ में पहुतो ॿ औरतुनि ॾिठो अमीर हमजा ॾाढो ख़ुशि आहे भर में बीही करे चयो केॾो न अजीब इंसान आहे हुन जे भाइटे खे अबू जहल एतिरो मारियो आहे जो जिस्म मां खून निकिरी वियो आहे ऐं हे वरी ॾिसो गलियुनि में वते थो नचंदो चाचो चाचो आहे चवंदा आहिनि रत दांगीअ ते बि वरी पवंदो आहे रत दांगीअ ते बि पर
अञा जे करे इहो त थियो पहाको पंहिंजो पर हाजी गुलाम नबी महेसर खां पुछो त ओ छा थो चवे चवे तो भलाई जहीं जे भागन में ओहो असली न भुलबो आ भलाई जहीं जे भागन में ओहो असली न भुलबो आ जेको महबूब जे दर तां पिनी खैरात पलबो आ उन्हीअ जो रूह भी कहीं सा कदहीं भी कोन रलबो आ जेको महबूब जे दर तां पिनी खैरात पलबो आ अहमद हथड़ो भी कोन खयो जवाबी कार्रवाई भी कोन कई अबू जहल नाजायजी कया उते जो उते मुझो सोनो हजरत अमीर हमजा रदी अल्लाह ताला अन्हु ओहाई तुंजा दोस्त तलवार खईंदे सिधो वने त अबू जहल महफिल में वेठो आ देर कान कई पहरो जुमलो चई त दे खबर मुझे भाईटे के बिना सबब जे छो मारियो थे तलवार जी जेका पोई नो कही ठका जो कराई त उन्हें के भी मगज मां रद निकरी पयो अबू जहल समझी वयो सबई समझी वया त असां पे चयो त सोहणे महबूब मुस्तफा जे हामिन खे रोकियो हे त घर में फिल्म पेजी वे हे त अमीर हमजा भी हथन मां तो वने जवाबी कार्रवाई जदी त न कजो उनके खबर आ त जवाबी कार्रवाई नुकसानकार थींदी अमीर हमजा तलवार खणी सिधो हरम में आयो अचे दिसे त मदीने जो साईं सजदे में सुभान रब्बियल आला चई रहियो मथों भी सड़ो कयो ओ मुझा भाईटिया अरबी में जो इब्न अखी तो भला सिंधी में चवा ओ मुझा भाईटिया थोड़ो कंध त मथे खण महबूब ने जवाब कोन दिनो सजदे में मिंट रखी वरी जे ओ मुझा भाईटिया मां तुझो चाचो अमीर हमजा तो गालाया कंधड़ो त मथे खण मुझे मुस्तफा जवाब कोन दिनो टियों त पहुंचयो बचड़ा निहार त सही मां तुझो पलांद करे आयो हां कंध त मथे खण मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी पाक पेशानी मथे के खून वही रहियो आ मुझे मुस्तफा निहार चई चाचा हे मांजे तलवार जी नोक निहार मां हींअर अबू जहल का पलांद वठी आयो हां मुझे मदीने जे ताजदार फरमायो ओ चाचा अमीर हमजा जी मुझा भाईटिया मुझे आका फरमायो मां खुश कोन हां छा फरमायो मां खुश कोन थियो हां अमीर हमजा तो सोचो तो मां वडो कम करे आयो हां मुझो महबूब खुश थियो हुंदो चवे तो मुझा भाईटिया तू खुश कोन थियो मुझे आका फरमायो त न मां खुश कोन थियो आ जे कीअं खुश थींदे मदीने जे ताजदार फरमायो ओ मुझा चाचा जंहिं करीम रब जी मूं वहदानियत जो ऐलान कयो आ उन मुझे रब के तू बि वहदहु ला शरीक लहू करे मञ त मां मुस्तफा ॾाढो खुश थी पवंदो मुझा दोस्त दीन सवलो कोन आयो दीन वडी मुश्किल सा आयो दीन जे ला ओहे घड़ियों ॾाढियूं ॾुखियूं हुयूं ॻाल्हि अलाए किथों छेड़े मोरे लाइ काॾे हले वियुसि मुंहिंजा दोस्त अज़ीज यादि कंदो जांदा मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा गुलाम मूं तव्हां जे आॾो ॻाल्हि पे कई त मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़ैसिलो करे ॿुधायो कहिड़ो जेको मां मुस्तफा जे सहाबा सां प्यार कंदो कॾहिं बि भटकंदो कोन जेको मुंहिंजे आल सां प्यार कंदो कॾहिं बि ॿुॾंदो कोन सुभान अल्लाह हाणे पंहिंजे दिल खां पुछो त इहा हकीकत आहे या न आहे दिल में आले रसूल जो प्यार आहे चवण ॿी शइ आहे चवण ॿी शइ आहे करण ॿी शइ आहे यकदम वठी हलां मां तव्हांखे काॾे मूं तव्हांखे चए पियो त हाणे यादि अचे मूंखे हाणे पोड़ो थी वियो आहे मूं तव्हांखे ॿुधाइण पियो चाहियो त निमाज़ पढ़णु सवली आहे बचाइण ॾुखी आहे हाणे यादि अचे वई न यादि कयो न मिठा निमाज़ पढ़णु सवली आहे बचाइण ॾाढी ॾुखी आहे कीअं बचाइण ॾुखी आहे निमाज़ त यज़ीद ने भी पढ़ी आहे पर निमाज़ बचाई मुंहिंजे दिल पर हुसैन सुभान अल्लाह
निमाज़ त होॾे बि पढ़ी वई आहे, निमाज़ त हेॾे बि पढ़ी वई आहे। अञा जे चई त मां तारीख़ जा वर्क उथलाया, जे चई त मां सिधो क़ुरान करीम ॾे हला। हिकिड़ो थोरी ॻाल्हि करे थो वञे, सिंधी माण्हू ऐं गौर सां ॿुधजां, चङी तरह ॿुधजां, ध्यान में कजां। सुघड़ बि भर में वेठा आहिनि, यादि रखी छॾियो मुंहिंजा दोस्तो, दीन खे फैलाइण ॿियो कमु आहे, दीन खे बचाइण ॿियो कमु आहे। तारीख़ ॾिसो इस्लाम जी, जॾहिं दीन जे फैलाइण जो वारो आयो, मुंहिंजे सुहिणे नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम अबू बकर खे इस्तेमालु कयो, सुहिणे उस्मान खे इस्तेमालु कयो, सुहिणे तलहा खे इस्तेमालु कयो, सुहिणे उमर खे इस्तेमालु कयो, सुहिणे अलीअ खे इस्तेमालु कयो, तलहा खे इस्तेमालु कयो, ज़ुबैर जो इस्तेमालु थियो। उन्हनि खे मुंहिंजे मुस्तफ़ा जंगे खंदक ॾे निहारियो, सहाबा वया, जंगे बदर ॾे निहारियो, सहाबा वया, जंगे उहद ॾे निहारियो, सहाबा वया, जंगे खैबर में निहारियो, सहाबा वया, जंगे यरमूक में निहारियो, सहाबा वया। हिकिड़ो भी आले रसूल नाहे। और सां ॿुध, हिकिड़ो भी आले रसूल, जवाब दे, हिकिड़ो भी आले रसूल नाहे। जेॾी महिल दीन फैलाइण जो नवारो आयो, जेॾी महिल दीन फैलाइण जो वारो आयो, मुंहिंजे मुस्तफ़ा करीम सहाबा जो इंतखाब फरमायो। पर जेॾी महिल दीन बचाइण जो वारो आयो, मुंहिंजे मुस्तफ़ा पंहिंजे बचड़नि जो इंतखाब फरमायो। जंगे बदर जो हुजे, ख़ैर सां ॻाल्हियूं ॿुधो, ज़िंदगी न ॿुधियूं अथव। जंगे बदर हुजे, जंगे खैबर हुजे, जंगे उहद हुजे, जंगे खंदक हुजे, कंहिं बि जंग जे अंदरि को आले रसूल शहीद थियो हुजे, को हिकिड़ो त सबूत ॾियो। जवाब न। कहीं भी जंग जे अंदर आले रसूल शहीद कोन थियो, छो जो उते दीन फैलाइण जो वारो हो। मुंहिंजे मुस्तफ़ा पंहिंजे बचड़नि खे कोन चयो, सहाबा जी ड्यूटी रखियो, दीन खे फैलाइण सहाबा जी ड्यूटी आहे। पर जॾहिं दीन बचाइण जो वारो आयो, जीअं मां अर्ज़ु कयो, खैबर में भी सहाबा, बदर में भी सहाबा, उहद में भी सहाबा, यरमुक में भी सहाबा, हर जंग जे अंदर सहाबा लड़िया, कुर्बानियूं सहाबा ॾिनियूं, शहीद सहाबा थिया, उन्हनि जा बचड़ा थिया। हिकिड़ो भी आले रसूल न। पर जॾहिं मैदान करबला आयो, मुंहिंजा दोस्त, दीन खे बचाइण जो टाइम आयो, त हिकिड़ो भी सहाबी शहीद कोन थियो, सभई आले रसूल शहीद। खोलियो न तारीख़, ॾिसो न तारीख़ खे मुसलमानो, इहा विरासत मुंहिंजे मुस्तफ़ा कई आहे। कंहिं कई आहे? मुंहिंजे दीन बचाइण ॿियो कमु ऐं दीन खे फैलाइण, दीन खे फैलाइण ॿियो कमु आहे, दीन खे बचाइण ॿियो कमु आहे। मुंहिंजे मुस्तफ़ा जा सहाबा भी हक़ आहिनि, मुंहिंजे मुस्तफ़ा जी आल भी हक़। उहो ई बचंदो जेको सहाबा के आसमान जा चमकंदड़ सितारा समझे। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, ऐं मुंहिंजे मुस्तफ़ा जे बचड़नि जे ॿेड़ीअ खे नूह अलैहिस्सलाम जी ॿेड़ी सम्झी बिस्मिल्लाह करे चढ़ी पए। लेकिन अञा भी हिकिड़ी ॻाल्हि करण थो चाहियां, गौर सां ॿुध मुंहिंजा दोस्त अज़ीज़। मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो, अस्हाबी कन्नुजूम, मां मुस्तफ़ा जा सहाबा छा आहिनि? आसमान जा चमकंदड़, गला छा आहिनि? चमकंदड़। अॼु दुनिया जी जदीद तहकीक, साइंसी तहकीक भी न मंज़िल ते पहुती आहे। सितारा जेके आहिनि आसमान जा, आसमान में जेके तारा चमकनि था, उन्हनि जी रोशनी इहा पंहिंजी कान्हे। इहा जेका रोशनी आहे सितारनि में, इहा उन्हनि जी पंहिंजी। भला का ॿी ॿोली ॻाल्हाए जे हीअ ॾुखी आहे त मां मूंखे सभु ॿोलियूं अचनि थियूं। दिलि चवे थो उहे ॻाल्हियूं ॿुधायांव जेके तव्हां ज़िंदगीअ में ॿुधियूं ई न हुजनि। छो त हीअ कैसेट त हलंदी न, तव्हां त भले ही 100 या 200 माण्हू, पर कैसेट त हलंदी न। ख़बर त पए त ॻोठ मोहम्मद उस्मान सोलंगीअ में जो मोहम्मद जुमन वारा हेॾो पंधु करे सॼण साईं जे गुलाम फ़कीर आशिक़ राज पर तारीअ खां टाइम वठी आया। शौकत अलीअ जो पंहिंजे पुट सिकंदर अली जो अक़ीक़ो कयो त ॻाल्हियूं कहिड़ियूं जेके रोज़ थींदियूं आहिनि उहे थियूं? न, उहे ॻाल्हियूं थियूं जेके कॾहिं ई कोन थियूं हुयूं। मज़ो त तॾहिं आहे न, दीन साॻियो आहे, क़ुरान साॻियो आहे, तारीख़ साॻी आहे, रुॻी थोरो वर्कनि खे उथलाइण जी ज़रूरत आहे, रुॻी थोरो। मुंहिंजे मुस्तफ़ा करीम फरमायो, अस्हाबी कन्नुजूम, मूं मुस्तफ़ा जा सहाबा आसमान जा चमकंदड़ सितारा, जेके आसमान में सितारा चमकी रहिया आहिनि, इन्हनि जी रोशनी पंहिंजी आहे। चओ त न,
चो 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 तन इन्हनि खे रोशनी किथों मिली आहे? चो सिज खां। इन्हनि खे रोशनी मिली आहे सिज खां। मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तशबीह ॾियण ॾिस। मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जो ग़ुलामनि खे आगाह करण ॾिस। आहिनि त सितारा चमकी बि रहिया आहिनि, वाट बि ॾसे रहिया आहिनि, मगर इन्हनि जी रोशनी ज़ाती रोशनी न आहे। इन्हनि खे रोशनी ॾियण वारो को सिज आहे। इन्हनि खे रोशनी ॾियण वारो को सिज आहे। अचो त क़ुरान खां पुछो, जंहिं क़ुरान करीम खोले ॿुधायो वसिराजम मुनीरा, चमकदड़ सिज। मुझे रब कुरान करीम में मुझे महबूब मुस्तफ़ा के बुधायो। गौर त कर मुसलमान, मुझे महबूब मुस्तफ़ा जा सहाबा, मुझे महबूब मुस्तफ़ा जा सहाबा हादी बणजी आया, रहबर बणजी आया, रस्तो ॾेखारण वारा। जेको उन्हनि खां हेॾे होॾे थिए उहो भटकी वञे। जिनखे रोशनी मिली उहा रोशनीअ खे जेको छॾे ॾे त भटकी वञे। जेको रोशनीअ जे मालिक खे छॾे ॾे त उनजो छा थींदो? सोचे जवाब ॾियो न। सहाबा खे छॾण वारो भटकी वियो, रस्ते खां टुटी वियो। छो जो मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो त सहाबा रस्तो ॾसण वारा आहिनि। पोइ सहाबा खे त रोशनी मिली किथों? अचो महबूब मुस्तफ़ा जे नूर मां। पोइ जेकॾहिं महबूब मुस्तफ़ा मां हथ कढे त उन मिस्कीन जो छा थींदो? मां अञा इहे छो न चवां? मूंखे चवण दे मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मूंखे चवण दे मुंहिंजा दोस्त अज़ीज़। हिकिड़ी ॻाल्हि कयमि, हज़रत अमीर उमर जी ॻाल्हि मतां रहिजी वञे उनखे पूरो करे ॾां ॿुधाए न, चओ त पूरो करे वठ। कुझु फ़क़ीर तूं बि होशियारी कर। हज़रत अमीर उमर जी ॻाल्हि कलाक तुंहिंजो वेंदो, मिंटनि में गुज़री, मूंखे ख़बर कान पवंदी, पर मां अॼु ईअं सवलो न छॾींदोमांव। सियारो आहे? हाँ, चए थो कलाक में बस कम खलास। खलास खलास 8:30 बजे, बाक़ी 15 मिनट आया। तवज्जो कर मुंहिंजा मुसलमान बा, तवज्जो कर। ॻाल्हि पे कई हज़रत अमीर उमर जी, वरी मतां भटकी वञे। ॻाल्हि मां ॻाल्हि पे कई, ॻाल्हि मां ॻाल्हि निकिरंदी थी वञे। निमाज़ पढ़णु सवलो आहे, निमाज़ बचाइण ॾुखियो कमु आहे। हिकिड़ो दलील ॾिनो मई, कहिड़ो? 6 करोड़ साल सजदा कयई, हिकिड़ी ग़लती कई, नमाज ख़त्म। हिकिड़ी ग़लती कई सेकंड में, सेकंड जी ग़लती कई। 6 करोड़ साल जी इबादत, ग़लती हिकिड़े सेकंड जी, ग़लती हिकिड़े सेकंड जी, इबादत 6 करोड़ सालनि जी। पोइ ईअं चवण ते मजबूर थी वियो माण्हू त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, चइबो त जेका ग़लती कई उहा एतिरी वॾी ग़लती हुई जो जेकॾहिं हिकिड़ो सेकंड उन ते न हली सघियो त 6 करोड़ साल जी इबादत ख़त्म। पर जेको साल सॼो न हले उन ग़रीब जो हाल छा थींदो? तवज्जो कजा मुंहिंजा दोस्त। मां जल्द में ॻाल्हि यूं टर्न ॾेई हज़रत अमीर उमर वटि आयुसि। हज़रत अमीर उमर जी उमिरि घणी ॿुधाई मई? ॻाल्हि घणी ॿुधाई मई? जॾहिं उन ॾिठो त मुस्लमान वधंदा पिया वञनि, कारी मझंद जो मशहूर जुआन हो, कारी मझंद जो कांव जी अख पई निकिरे। घर में वेठो आहे, वेठो ख़याल पचाए, सुहिणे नबीअ खे रोकणो आहे, कीअं रोकियूं? मुस्लमान वञनि था वधंदा। अमीर हमज़ा भी मुसलमान थी वियो। हाणे मुसलमाननि जो तादाद वधंदो थो वञे, ओबासी वारनि जो तादाद भी वधंदो थो वञे। मौज मनाई शौकत का आहे वेठो ई न भई ॾिसजो पंहिंजे ओबासी वारनि खे, मतिलबु सुभाणे चओ त असांजे ओबासी कोन ॾिनियूं। हेॾे तवज्जो कयो मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो। असल में तव्हांखे चट पटाखियूं ॻाल्हियूं वणंदियूं न, हे उहे ॻाल्हियूं अथव जो इंशा अल्लाह ताला ज़िंदगी भर यादि कंदो त फ़क़ीर आयो हो जेको कुझु ॿुधाए वियो हो। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, हज़रत अमीर उमर सुहिणे जी उमिरि 26 साल आहे। कारी मझंद जो ख़याल पचाए रहियो आहे त सुहिणे महबूब जो रस्तो रोकणो आहे। कीअं रोकजे, कीअं 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 कंदे दिलि में ख़याल कई असली अहिड़ो कमु
न कया जो न होगा बांस न बजेगी बांसुरी इन ज़ात कई मां हेॾे होॾे करे छॾिया हाणे ख़याल त पको कई लेकिन वरी दिल में ख़याल आयसि इहो कमु करे केरु सोचे सोचे चई उमर तोखां वधीक ॿियो केरु ताक़तवर आहे तोखां वधीक ॿियो केरु जवान खण तलवार हथ में इहो कमु तूं ई करे ॾेखार तलवार हथ में खणंदो आहे कारी मझंद जो निकिरंदो आहे तलवार हथ में खणंदो आहे कारी मछंद जो निकिरंदो आहे अखियूं ऐं लॻियूं पयूं आहिनि जीअं कली हिकिड़ी किरास करे ॿी किरास कंदो आहे अॻियां मुंहिंजा दोस्त हिकिड़ो दोस्त मिलंदो आहे ग़ालिबन नेमु बिन अब्दुल्लाह या अनामु बिन अब्दुल्लाह हुन जो नालो आहे अंदरो अंदरो मुस्लमान थी चुको आहे ज़ाहिरी कलमे जो ऐलान कोन कयो थिए निहारे चयो तो दोस्त ॾे ख़बर उमर हट मुंहिंजे आॾो चई हटां त दो पर जो अखियूं ॻाढ़ियूं लॻियूं पई थई चई तो ॿियो कोई कमु कोन्हे करणो जंहिं पंहिंजे पाण खे नबी जो ऐलान कयो आहे अॼु तलवार खे तयारु कयो आहे उहो ज़हर ॾिनो आहे तलवार खे जेको कॾहिं बि कोन ॾिनो आहे अॼु हिन तलवार सां हीअं करणो आहे उन खिलणु शुरू कयो चई खिली थो चई हा खिला थो चई छो चई तुंहिंजे कमज़ोरीअ ते थो खिला चई मुंहिंजी कमज़ोरी चई तुंहिंजी कमज़ोरी चई कहिड़ी चई संभालियो घर कोन अथई हलियो हई महबूब मुस्तफ़ा ॾे सुभान अल्लाह छा चई तवज्जह कजा तवज्जह कर वो छो त मुंहिंजा दोस्त यादि रखी छॾ नांग खे जॾहिं मारणो हुजई न त अखर यादि रख मता पुछड़ीअ ते लत ॾिनी अथई मता मुठीअ ते विच ते लत मुठीअ ते लत ॾेई उनखे पूरो कर त ॾंद ई कोन हूंदसि ॾंग ई न हणंदी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ यादि रखी छॾ हेॾे तवज्जह कर सुहिणे अमीर उमर ॾे तवज्जह कर हिनखे चई छा थो चवीं चई संभालियो घर कोन अथई हलियो हई मुंहिंजे मदीने वारे घोट सुहिणे ॾे चई छा थियो आहे चई तुंहिंजी भेण मुस्लमान थी वई आहे तुंहिंजो भेणियो मुस्लमान थी वियो आहे मुंहिंजी भेण चई तुंहिंजी भेण न मुंहिंजी भेण वञ घर त संभाल उतां मुट तलवार हथ में आहे कावड़ में आयो आहे सिधो भेण जे दर ते ख़ुदा जी कुदरत निहार मुंहिंजो रब जीअं चाहींदो आहे जीअं करे ॾेखारींदो आहे सुभान अल्लाह उन ॾींहुं सुबुह जो मक्के जे सरज़मीन ते सहाबा जे साम्हूं मुंहिंजे मुस्तफ़ा दुआ घुरियो मुंहिंजा मौला ओ मुंहिंजा मौला उमर त बहन हिकिड़ो उमर बिन हिशाम ॿियो उमर बिन ख़त्ताब हिकिड़ो त मौला मूंखे ॾे कंहिं दुआ घुरी मुंहिंजे मदीने ते सुणे अमीर उमर जो नालो भी अदब सां वठंदो कर छो जो मुझे मुस्तफ़ा जो मुरीद त आहे पर मुझे मुस्तफ़ा जी मुराद भी आहे होॾां दरे मुस्तफ़ा ते हथड़ा खजी विया हथड़ा कबूल थी विया लेकिन हाणे सिस्टम हली रहियो आहे पिरासिज़म सिस्टम गुज़री रहियो आहे सुणो उमर तलवार हथ में भेण जो दर खड़काए भेण भी उन वक्त पढ़ी रही आहे والقرآن الحكيم إنك لمن المرسلين على صراط مستقيم भेण भी रब जो कुरान पढ़ी रही आहे कुरान किताबन में अञा कोन हुयो पन्नन ते लिखियो वियो कोन हुयो हे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अञा त कुरान करीम जो नुज़ूल थी रहियो हो चंबड़े ते लिखियो वेंदो हो या खजीअ जे फरहन ते लिखियो वेंदो हो न्याणीअ वटि खजीअ जा फरहा हुया जन ते लिखियो पियो हो जेको पढ़ी रही हुई जीअं जो हेॾां अमीर उमर दरवाज़ो खड़कायो ज़ोर सां हिकिड़ो दफ़ो ॿियो दफ़ो भेण सम्झी वई त अदो उमर आहे दिलि में ख़्याल आयो त अदो उमर आहे लॻे थो त का विड़ियल आहे ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हिकु रवायत मुताबिक़ त हुन देर ई कान कई तनूर ते वेठी हुई उहे जेको क़ुरान करीम जूं आयतूं पढ़ी पे ट्रप में खणी तनूर जे अंदरि उछलाए मथो ढक ॾेई छॾे हिकु रवायत में अचे थो त हुन पढ़णु छॾे ॾिनो लिकाए रखी छॾे ॿाहिरि कैफ़ ॿई रवायतूं मौजूद आहिनि अमीर उमर अंदरि आयो छा पई करे चई अल्लाह जो क़ुरान पई पढ़ां बोले चई छा थी कयां अल्लाह जो ची तो मुसलमान थी है ची मुसलमान थी हां देर कान के अचे वरतई भेण के कुट कुटा जेडी मला भेण जे मगज़ मां रत वहण शुरू थियो भेण मथे निहार चयो ओ उमर जह तू खत्ताब जो पुट रही त मां बि न खत्ताब जी धी हो
जेको खून तुझे रगुन में आ ओही खून मुझे रगुन में आ। याद रखी छॾे इन जिस्म के टुकड़ा टुकड़ा करे छॾे महबूब मुस्तफा जी दामन कान छॾींदस। न्याणिया औरत जेडी मल भा भेण जो हो जुमलो बुधो दिमाग मां ठकाव निकरी वया। 10 शर्त होयो तलवार रोके करे दिल में ख्याल कई त औरत तई पैगाम पहुतो इतरो असर थी वयो जो जान जी कुर्बानी थी रे। तलवार हटाए पोती जी भेण गाल बुध भला यो कुरान देखार त सही त आहे केड़ो। सुभान अल्लाह। वाह मुजा मौला तुझो कुर्ब। जह वक्त में अमीर उमर चयो भेण हो कुरान देखार त आहे केड़ो। ची कान दीदी में दिसण ला ची छो ची तू पलीत हई कुरान पाक। तू पलीत हई रब जो सुनो कुरान करीम पाक। ची पो किया दीदी चे पेरी भेजिया पेरी भेजिया भेजी अचो पोइ तो के कुरान दिया। जेडी मल उमर भेजी आयो उमर इन करे तो चवा जो जा मुसलमान कोन थियो जी जो भेजी आयो भेण के चई दे न्याणी अर्श दे निहारे चयो मौला हाणे लज रखण वारो तू बरदड़ तनूर जो ढकणो मथे करे हथड़ो बिस्मिल्लाहिर रहमान रहीम करे विधई। ओए जेके खजीअ जा फरहा होया सलामत निकरी आया। न मुंहिंजा दोस्त उन न्याणीअ जे वार खे पाहे चयो न खजीअ जे सुकल फरहन खे को बाहे चयो। पढ़ण परे जी ॻाल्हि हुई पढ़ण परे जी ॻाल्हि हुई जीअं जो इहो मुशाहिदो सुणे उमर अखियुनि सां ॾिठो कंध झुकी वयो जेको हीअं करे पियो वञे यार ॾे जो कंध झुकाए हलण शुरू कयो। ओ लगी तुंहिंजी तार आजन खे दुनिया में उहे दीवाना लगी तुझी तार आजन खे दुनिया में उहे दीवाना असहाबी पहिरियों नंबर ओ मुझे दिल बर जा थई मस्ताना लगी तुझी तार आजन खे। ओ यूसुफ लए यार हुई हिकड़ी जुलेखा दीवानी यूसुफ लए यार हुई हिकड़ी जुलेखा दीवानी। हे मुल्क सजो महबूबला हे मुल्क सजो महबूबला इस मलाइक भी मस्ताना लगी तुझी तार आजन खे। केड़ी खबर मुसलमान कलमे वारा तोखे तो सहाबा जो खुदा जो कसम अकीदो छा हो। अब्दुल्लाह बिन जुबैर जहदी ते मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे जात इन दुनिया का ज़ाहिरी तौर ते अलविदा चयो उन वक्त दुआ करे ओ मुझा मौला हे मुझे अखियूं बंद करे छॾे मौला हे मुझे अखियुनि जो नूर खत्म कर मौला मुझे अखियुनि जो नूर खत्म कर। अखियूं कोन थो पटे नमाज पढ़े तो अखियूं कोन थो पटे मौला मुखे उहो नूर ही न खपे जंहिं नूर सां मुस्तफा खे ॾिठुमि हाणे ॿिए खे ॾिसण ई कोन थो चाहियां। ये मुझे मुस्तफा जा सहाबी हन बेअदबी न कदो कर जन जानियूं कुर्बान करे छॾियूं। मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सहाबा जी कहिड़ी ॻाल्हि तो करी। हाय हाय सुनो बिलाल केर बिठा मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ाहिरी बुरके मटण खां बाद में बिलाल मदीनो छॾियो शाम मुल्क ॾे हलियो वयो। अमीर उमर सुणो कम सां गे उते पहुतो आ निहारे चवे थो उमर ॾे ख़बर मुंहिंजे महबूब जो फलाणो बाब कीअं
ओ उमर दे खबर फलानी जगह ते मुझो मुस्तफा आराम कंदो हुयो उहा जाए किया हिकड़ी हिकड़ी शय पुछण लगो सुनो उमर तो चवे जे एतरो प्यार थई हिते वेठो छो बिलाल तो चवे ओ उमर या गाल न पुछ छो तो पुछी बिलाल जो जिस्म त अज भी हिते आ पर दिल सजी मदीने जे गलन में आ मदीने जे ताजदार ख्वाब में दीदार कायो बिलाल जी मुझा आका घणा ॾींहं थिया थई मुझे मदीने कोन आयो आहे हे मदीनो मदीनो सदा दिल पुकारे अल्लाह सां के मिठड़े मदीने में मारे चो अल्लाह असां के मिठड़े मदीने में मारे मदीने जो घटियूं आहिनि ॾाढियूं मिठियूं आहिनि ॾाढियूं मिठियूं हाय हाय मदीने जे घटन जो पुछणो थई त इमाम शाफई खां पुछ इमाम हंबल साईं खां पुछ मुझे मुस्तफा जे गुलामन खां पुछ जॾहिं मदीने वेंदा त जुतड़ी कोन पाईंदा मता हिन गलीअ सां मुंहिंजो मुस्तफा मता हिन गलीअ सां मुंहिंजो मुस्तफा अदब साहबा जो कहिड़ो अंदाज़ो थो करी ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बिलाल खे मुंहिंजे मदीने जे साईं दीदार करे फरमायो बिलाल मदीने छो नथो अचे सुबुह जो तयारी कई अचे त थो पियो मदीने जीअं मदीने जा परे परे खां वण नज़र आया बिलाल जा गच ॻरी पिया जिया जिया मदीने जो गलियों वेझूं आयूं बिलाल जो हाँ फाटण शुरू थियो जिया जो सरकारे मदीना जे गुंबज़ खज़रा जी रोई हाज़री ॾिनई मदीने जे गलिन में ॻाल्हि हुली वई बिलाल आयो सुभान अल्लाह जिया जो मदीने जे गलिन में ॻाल्हि खुली वई बिलाल आयो वा माण्हू घर छॾे डोड़ण लॻा माण्हू कतार दर कतार पहुची विया सभिनी चयो बिलाल अॼु तक यार जे ज़माने वारो अज़ान ॿुधा ओ मुस्लमान गौर कर जॾहिं बिलाल के साहबा जे बचड़न दाहूं करे चयो बिलाल अॼु यार जे ज़माने वारो अज़ान ॿुधा बिलाल रोई रहियो आहे जवाब नथो ॾे साहबा गॾिजी मुंहिंजे दिलबर हुसैन ॾे विया ओ दिलबर हुसैन बिलाल असांजी नथो ॿुधे पर तोखे जवाब कोन ॾींदो इमाम आली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे अखिड़िन में लुड़क लड़ी आया बिलाल जी मुझा आका अज त मूंखे पंहिंजे नाने नबी पाक जे ज़माने वारो अज़ान तो ॿुधा बिलाल मुझे नाने जे वक्त में भी अज़ान चवंदो है बिलाल अज भी वो अज़ान तो ॿुधा अज बिलाल मजबूर थी वे मुझे मुस्तफा करीम जे कुलड़न जे सवार के जवाब न दई सघियो मगर जॾहिं बिलाल मिंबर ते बीही करे ऐं अज़ान ॾिनई अल्लाहु अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह जेडी मल चए त अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह त बिलाल बेहोश थी किरी एडा बिलाल अज़ान शुरू कयो ओडा मदीने में चीखूं निकरी वयूं घर घर मां दाहूं निकरी वयूं मस्जिद नबवी सुदकर सां भरजी वई त बिलाल आयो यार जो ज़मानो याद अची वयो मुझे मुस्तफा करीम जे आशिकन जो सहाबा जो केड़ियूं ॻाल्हियूं थो पुछी खुदा जो कसम सहाबा हुया जनता बच्चा जान घर कुर्बान कजे तॾहिं बि सहाबा जो क़दर न कयोसीं मोटण दे मुखे वक्त जे हिसाब सां सुहिणो अमीर उमर अॼु कंध हेठि करे दरे मुस्तफा में अची रहियो आहे याद अचे वई न अमीर उमर कंध हेठि करे पहुतो दरे मुस्तफा में साहबा चयो या रसूल अल्लाह साहबा छा चयो
गला गला छा चयो या रसूल अल्लाह कंहिंजी सुन्नत आ जो सहाबा जी सुन्नत आ चो चो कंहिंजी सुन्नत आ सहाबा जी सुन्नत आ हर सहाबी जॾहिं मुंहिंजे महबूब खे सॾु कंदो त या रसूल अल्लाह का सवा कॾहिं भी सहाबा न पुकारियो ओ यार ॿियो सभु कुझु छॾे करे पर इहो त तसवुर कर त या रसूल अल्लाह चवण अबू बकर जी सुन्नत आ या रसूल अल्लाह चवण उमर जी सुन्नत आ या रसूल अल्लाह चवण उस्मान जी सुन्नत आ या रसूल अल्लाह चवण अली तलहा ज़ुबैर बिलाल जी सुन्नत आ हिक हिक सहाबी जॾहिं मुंहिंजे मुस्तफ़ा के अर्ज कयो त या रसूल अल्लाह फिदाक अबी व उम्मी मुंहिंजा अबो अम्मा तोता मुस्तफ़ा कुर्बान वञ अज़ीज़ान मन उमर सुणो दरबारे मुस्तफ़ा में ईंदो आ सहाबा अर्ज कयो त या रसूल अल्लाह तलवार उघाड़ी खयो थो अचे मुंहिंजो मुस्तफ़ा मुर्की रहियो आहे मुझो मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुर्की रहियो आ हज़रत अमीर हमज़ा जवाज़ ॾिनो ॻाल्हि ॿुधो अॼु ठर ॾियोसि सुहिणे नियत सां थो अचे त अल्हम्दुलिल्लाह पर जे इरादो ख़राब अथसि अॼु अमीर हमज़ा वाइदो थो करे इन जे तलवार सां इन जी धड़का सीधी धार कदुसि सहाबा ने निहारियो जी सुनो उमर आयो तलवार छड़े चे सुना दीदार थी वयो बेड़ो पार थी वयो उमर के कलमो पढ़ायो सुभान अल्लाह जदे सुने अमीर उमर कलमो पढ़ियो उनका पो छा थियो जरा इहो त ॾिस कलमो पढ़ी बस कई चे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाने नमाज लिकी छुपी कोन थींदी खुलेआम पढ़दा सुभान अल्लाह उमर जी आका मुसलमान थोरा हूं महबूब